नाज़रीन, जुड़े जे नौजवान प्रेमी जोड़े रब नवाज़ वलद सिकंदर कपरी ऐं मेहड़ जे रहवासन सईदा धीअ मोहम्मद उस्मान सोलंकी ठठो पेची साफ़ी नागिया दाहींदे चयो आहे त उन्हनि 3 महीना अॻु सिंध हाई कोर्ट जी इजाज़त सां प्यार जो परिणो कयो आहे, जंहिंखां पोइ मसमात सईदा जा माइट ऐं संदन जानी दुश्मन बणिजी खेनि क़त्ल करणु चाहिनि था। उन्हनि चयो त शादी खां पोइ उहे मुसलसल दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त असां ॿिन्ही रज़ा जी ख़ुशी सां हक़ निकाह कयो आहे, जंहिंजी खेनि इस्लाम बि इजाज़त ॾिए थो, पर हिन समाज में आज़ाद ज़िंदगी गुज़ारण ते माण्हू जानी दुश्मन बणिजी वञनि था। उन्हनि चयो त असां पंहिंजो बुरो ऐं भलो सुठे नमूने ॼाणूं था। असांखे आज़ाद ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। प्यार जो परिणो कंदड़ नारी सईदा जो चवणु हो त हुन पंहिंजी मर्ज़ी सां नौजवान रब नवाज़ कपरी सां शादी कई आहे। हुन चयो त मुंहिंजा माइट मुंहिंजा ऐं मुंहिंजे मुड़ुस रब नवाज़ जा वेरी न बणिजनि ऐं रब नवाज़ जे माइटनि ते कूड़ा केस या धमकियूं न ॾियनि। प्रेमी जोड़े सिंध हुकूमत, IG सिंध, सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त असांजी जानियुनि खे ख़तरो आहे, उन लाइ असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे आज़ाद ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे।